गुलाम रसूल वारा जे करे लिखन था उन जे लाए त बाबा यो गुत्तो शराब जो एड़ी जाए ते आ जितो मुसलमानन जा बार बच्चा अचन था वञन था डरकी में शराब तो विकरो थे तो उन के जवाब खबर केर दिंदो आ पंजा मुसलमान पंजा छोकरा उन्हनि खे जवाब ॾींदा आहिनि माना बुरे कम जी फेवर कंदा आहिनि अदा बुरनि कमनि जी फेवर न कयो फेवर जे करे करणी आहे त रसूलुल्लाह जे दीन जी कयो फेवर जे करे करणी आहे मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जी कयो ग़लत कारोबार ग़लत कम मोबाइलनि में एतिरा मसरूफ़ न थी वञो जीअं तव्हांजो नमाज़ूं मतां हलियूं वञनि क़ुर पाक जा मतां दौर हलिया वञनि दुरूद पाक जो मतां विर्द हलियो भले तव्हां दुनिया में दुनिया वारनि सां गॾिजी हलो पर रसूलुल्लाह जे दीन खां परे न थियो दीन अहिड़ी शइ आहे जेको मिट्टी जे माण्हू खे सोनो बनाए छॾींदो अल्लाह ताला महबूब जे सदके मुंहिंजी अवां जी सॼी जमायत जी हाज़िरी क़बूल मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए अवां सभई दोस्त नौकरियुनि वारा कारोबार वारा